ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। कराची ओभर खां अब्दुल गफ़ार भुट्टो जी रिपोर्ट मुताबिक़ कराची सफ़रा लॻे जामिया मस्जिद फैज़ान उस्मान गनी में सिद्दीक़ अकबर फाउंडेशन जो चौथों योम तासीस ऐं उर्स मुबारक हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी तक़रीब थी गुज़री, जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अज़ीम सहाबा नबी करीम सल्लम जे दोस्तनि सिद्दीक़ अकबर शान अहल बैत सां सहाबा जो ख़ुसूसी फ़ज़ाइल बयान कयो। कोठायल तक़रीब खे ख़िताब कंदे उलमा एसोसिएशन पाकिस्तान जे सदर सूफ़ी जमीलुर रहमान खानी, मुफ्ती अब्बेदुल्लाह डाहिरी, क़ाइम अली फ़हीम क़ादरी ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त सभिनी उलमा इकराम जो हिते गॾु थियणु तमामु बहितरीनु अमल आहे, जेको उहो वाज़िह पैगाम आहे त असीं सभु पाण में गॾु आहियूं ऐं सहाबा किराम जी पैरवी कंदे उन्हनि जे ॾसियल वाट ते हलंदे दीन इस्लाम में लाइ कमु करे रहिया आहियूं। हुननि चयो त उहा तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त सिंध जे गादी वारे शहर कराची में सिंधी उलमा इकराम पंहिंजे बहितरीन नमूने सां किरदारु अदा करे रहिया आहिनि। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे, जिते पाण में प्यार मुहबत एके सां रहण जो पैगाम मिले थो। हुननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त सिद्दीक़ अकबर फाउंडेशन इंसान ज़ात लाइ तमामु वॾो बहितर कमु करे रही आहे ऐं सिद्दीक़ अकबर फाउंडेशन जो बानी चेयरमैन क़ाइम अली फ़हीम क़ादरी सिद्दीक़ अकबर फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां ग़रीब मिसकिननि जी ख़िदमत करणु, रमज़ान शरीफ़ में रोज़ो रखाइणु, रोज़ो खोलाइणु समेत खाते जो दस्तरख़्वान हलाइणु जेको तमामु वॾो कमु आहे। उन मौक़े ते मौलाना रज़ा मोहम्मद फ़खरी, मौलाना ज़ुल्फ़कार अली, प्रोफेसर डॉक्टर अब्दुल ख़ालिक डाहिरी, मौलाना कामरान फ़हीम ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।